हालाणी मां ख़बर ईंदा तालाणी शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि ॻोठ पीर काइम शाह, ॻोठ अली शेर चांग ऐं ॿियनि हंधनि ते तेज़ तूफ़ान ऐं गजगोड़ सां बरसाति पवण करे केतिरा ई ग़रीबनि जे घरनि जूं छितूं दीवारूं ऐं पेनू फ़क़ीरनि जो ॼियल झूपड़ियूं उॾामी वयूं। ग़रीब मिस्किन माण्हुनि जी ज़िंदगी अजीरन बणिजी वई जॾहिं त तेज़ बरसाति सबबु क़दीमी ॻोठ पीर काइम शाह ऐं अली शेर चांग जा रोड रस्ता बरसाति जे पाणी सां भरिजी विया। मुख्य रस्तनि घरनि मां बरसाति जो पाणी निकाल न थियण सबबु माण्हुनि लॾ पलाण शुरू करे छॾी। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रूरल हेल्थ सेंटर बि बरसाति जे पाणी जे तला मरीज़नि खे अचण वञण में तकलीफ़ ॻोठाणनि महबूब अली राजपर, हिज़बुल्ला चांग, सुमर खान नांगोर ऐं ॿियनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां पवंदड़ बरसाति सबबु असांजे इलाइक़े जे ॻोठनि मां बरसाति जो पाणी निकाल न थियण सबबु घरनि जूं छितूं दीवारूं किरी पट थी वयूं आहिनि ऐं ॿाहिरि निकिरण लाइ रस्तनि ते ऐं घरनि में वॾे पैमाने ते पाणी जमा थी वञण करे असां एमरजेंसी जी हालत में मरीज़नि खे कुल्हनि ते खणी अस्पताल पहुचायूं था। हिननि डीसी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त घरनि अंदरि बीठल बरसाति जो पाणी फौरी तौर ते कढाए ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।